रहीम एतिरो टाइम किथे हुए? हज़ीर मूंखे थोड़ी देर थी वई। देर थी वई? पंहिंजे दरिया खान जी सोट सिंधु खे आज़ाद कराइणो आहे। हज़ीर मां इन लाइ आयो आहियां। बोल मूंसां। मालिक साईं तू रहम फरमा ऐं हिन ज़ालिम मां मुंहिंजी जान छॾा। मूं बेगुनाह खे हिन नाहा किते बंदि कयो आहे। दरिया खान खे हिन ज़ालिम जे ज़ुल्म खां महफ़ूज़ रखजां या अल्लाह। मुंहिंजा मालिक तू वॾो बाजारो आहीं, असांजे मथां बाज कर। दरिया खान लगे तो ही चाल आहे, असांखे तो निकरण घुर्जे। असांजा हमराह अंदर आहिनि। हा दरिया खान असांखे हितां निकरण घुर्जे, न त असांजे मथां पूरो ॻोठ गॾु थींदो। अदा मां वञा? हा हा वञ वञ वञ। सच में वञा? दी जॾहिं तुंहिंजी हिते इज़त न आहे त वञ न। हाँ मां वञा थी, पर ख़र्च जा पैसा? हाँ उहे तोखे मूंसां ॾींदो। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि वटि आहिनि त पोइ ॾेई छॾियो मूंखे ईअं। सदा हण त अलाह जे नाले ते को मोमिन रुपयो ॾींदो त 2 रुपया ॾियूं, बाक़ी ईअं कोन ॾींदासीं। मां वञी रोट ते पिनंदसि, पर तव्हां ॿिन्हिनि खां कोन वठंदसि। मुंहिंजो सामान आणे ॾियो त मां वञा। सामान? कहिड़ो सामान? सुन्नी 3 कपड़नि में आहे न, उहे त तोखे पातल आहिनि। हल हाणे त टारो कर हल। हाँ हाँ वञा थी मां, तव्हांखे मिंतू कोन कंदसि। यको रोई थी ॾेखारियां त मथे ते चढ़ी विया आहिनि। छोकिरी तूं खुटको न कर। आदि बेगुल फैसले जी पकी आहे, फैसलो करे छॾी त वेंदी त बस वेंदी। कीअं आदि? हाँ दा हाँ बाक़ी जेको तो ते खाधो पीतो न उहो तोखे बचता। छोरी बात पटी, हिते जेको भी मां खाधो पीतो आ उहो सॼो मां पंहिंजे पैसनि जो खाधो पीतो आ। तुंहिंजो न आहे खाधो जो बख़्शण लाइ थी चवें। ठीक आ तो पोइ तू वो मुखे बश्क कर। हाणे हितां निकुर। चाचा वञ हिनखे रेलगाड़ी में विहारिया, न त मोटी ईंदी आ। हा हा छोकिरी कम पको करे पोइ मोटंदुसि, तूं परेशान न थी। हलो दी हल वञण दी हली जा। ॻोठ तो छॾे चाहे चवां थी वींदे वींदे 2 रुपया कमाई थी वञा। हलो मुंहिंजूं बकरियूं, हलो मुंहिंजूं बकरियूं। शेर अली असां तोखे गिरफ्तार करे थाणे ते वठण लाइ आया आहियूं। पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। सूबेदार साहब तव्हां मूंखे गिरफ्तार करण आया आहियो, पर इहो पहिरीं त ॿुधायो कहिड़े ॾोह में तव्हां मूंखे गिरफ्तार था कयो? तव्हां मथां नवाब खान जे हारी एनसी दाख़िल कराई आहे। रात हुन जे घर मां चोरी थी आहे। अच्छा त माना इहा ॻाल्हि आहे, समझी वियुसि। हाँ शेर अली तव्हां मथां चोरी जो केस दाख़िल आहे। सूबेदार साहब मां तव्हां सां हलण लाइ तयारु आहियां, बिल्कुलु हलण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजे हमराहनि खे छॾे। शेर अली मां वधि में वधि हिकु माण्हू खे छॾे सघां थो, ॿिन्ही खे न। सूबेदार साहब मां ऐं ज़ुहैब तव्हां सां कढण लाइ तयारु आहियूं, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, सिर्फ़ु तव्हां मूंखे 10-15 मिंट फुर्सत ॾियो। वॾा मां बि तव्हां सां गॾु हलां थो। नवाज़ मूं चयो न तूं हिते ओताक ते रहंदे, बाक़ी केस इहो कूड़ो आहे। मां ऐं ज़ुहैब जल्दी तो वटि पहुची वेंदासीं। सूबेदार साहब तव्हां थाणे ते हलो,
थोरो मूंखे टाइम ॾियो, तव्हां पहुचंदो ई मस त असां ॿई ॼणा थाणे ते पहुची वेंदा। सर शेर अली जी ज़बान ते एतबार कयो। शेर अली जेको वाइदो कंदो आहे उहो पूरो कंदो आहे। ठीक है शेर अली, तुझी ज़बान जे मथा असां एतबार कयूं था, पर पहुचण जी कजां। बिल्कुल मां पहुची वेंदुसि, मुड़साणो वाइदो आहे तव्हांजो। बाबा साईं, रात दरिया खान पंहिंजा माण्हू वठी बावल खान जे ॻोठ में विड़ियो ऐं उते दरिया खान जा 2 माण्हू सोगा थी पिया ऐं फायरिंग जी ॾे वठि थी सॼो ॻोठ ॿाहिरि निकिरी आयो। ॻोठाणनि खे चौतरफ़ ॾिसी दरिया खान पंहिंजे दोस्तनि खे मौत जे मुंहं में छॾे अकेलो हलियो वियो। अकबर जेकॾहिं दरिया खान न निकिरे हा न त पाण मरे हा ऐं दोस्त मराए हा। दरिया खान लॻे थो त इहो क़दम जल्दबाज़ी में खयो। थी सघे थो दरिया खान सां धोखो थियो हुजे ऐं उन जे दोस्तनि में को गदार हुजे। कुझु बि हुजे, पर हाणे इहो मसलो इते त दबजण जो न आहे। जेसिताईं खून नथा थियनि, माण्हू नथा मरनि, तेसिताईं ॿिन्ही धुरनि जे विच में का बि ॻाल्हि ॿोल कोन थींदी। बाबा साईं, बहितर न आहे त खून थियण खां पहिरीं ॻाल्हियूं थी वञनि। पर असांजे अंदर जो क्रोध काॾे वञे ऐं असांजो ज़िद काॾे वञे। अकबर, इहो ज़िद क्रोध त जेसिताईं ख़तमु न थींदो जेसिताईं असां हिक ॿिए जी जानुनि जो को नुक़सानु नथा कयूं। ऐं जॾहिं वॾो असां नुक़सानु करे वेंदा आहियूं न, पोइ पछताव थींदो आहे, पोइ ई असांजे दिमाग़ में ॻाल्हियूं वेंदियूं आहिनि। पोइ सवाइ ॻाल्हियुनि जे असांजे साम्हूं का वाट ई न रहंदी। अकबर, केरु आहे मूंसां? आख़िर केरु आहे जे दरिया खान जी पुठीअ में खंजर हयो? केरु आहे जंहिं दरिया खान सां धोखो कयो? दरिया खान उनजे दोस्तनि खे मौत जे मुंहं में विझी। मूसा। छा तूं मूसा? हाँ मीरा, इहो इल्ज़ाम मूं मथां लॻंदो, पर तूं यकीन कर त मूसा जा हथ साफ़ आहिनि। मूसा जेकॾहिं तुंहिंजा हथ साफ़ आहिनि त पोइ दरिया खान कीअं वञी ने वक़्त जी चाल में फाथो, जंहिंमें हू पंहिंजा 2 दोस्त पकड़ायईं, पाण उतां भॼी बि निकितो? इहो जेको कुझु थियो आहे न मीरा, दरिया खान जी जल्दबाज़ीअ जो कमाल आहे। मूसा दरिया खान जी मंग खे अगवा कयो वियो। थोरो सोच त छा दरिया खान होश में हूंदो? मूसा, छा तूं हुनजी मदद नथो करे सघीं? तूं छा थो चवीं मीरा? छा थो चवणु चाहीं? त मां हथियार खणी वञी चाचा पावल जे सीने में गोलियूं ठोकियां? न मूसा, मां नथो चवां त तूं वञी हथियार हला, पर इहो मसलो ॻाल्हियुनि जे ज़रिए बि हल थी सघे थो। तूं ॿार आहीं मीरा अञा, तो हिन महिल ताईं पंहिंजे सहुरे खे सुञातो ई कोन्हे। तुंहिंजो सहुरो हद खां वधीक बेवकूफ़ आहे। जेका ॻाल्हि उनजे दिमाग़ में कोके वांगुरु फिट थी वई न, ईअं सम्झ त उनखे उतां लाहिण ॾाढो मुश्किल आहे। हिकु ॻाल्हि त ॿुध मीरा, इहो त तूं चाचा बावल खे आज़माए चुको आहीं, पोइ मूंखे कीअं थो चवीं त मां उनखे इन जी ज़िद तां लाहियां? असांखे मौत जे मुंहं में धिकण वारो ॿियो न मूसा आहे, मूसा। पर दरिया खान मूसा ईअं छो कंदो पुट? मूसा पाण खे मथे थो सम्झी। चाचा, इहा मूसा जी पुराणी आदत आहे ऐं हू पाण खे हमेशह दोस्तनि जे मथो सम्झंदो आहे। चाचा, मां अखियुनि ॾिठो शाहिद आहियां त जॾहिं मीर मूसा खां मथे थियण लॻो, मीर खे हेठि झुकाइण जे लाइ ऐं पाण खे मथे ॾेखारण जे लाइ, मूसा छा छा न कयो। मूसा उहे हरबा मूं ते थो इस्तेमालु करे, पर मां मीर न आहियां जो मूसा जी हर ॻाल्हि बर्दाश्त कयां। दरिया खान, तुंहिंजी जज़्बात जो क़दुरु कयां थो मां। दरिया खान, थोरो होश में रही करे कुझु सोच, मतां को गदार ॿियो हुजे। हा दरिया खान, इहो बख़्शल ई थी सघे थो। बख़्शल असां सां गदारी न कंदो। बख़्शल खे इहा ख़बर आहे, असां सां गदारी माना मौत। दरिया खान, जेकॾहिं न बशकल सचो हुजे हा त असां सां ज़रूरु हले हा। मां चवां थो त मूसा खे कुझु चवण खां पहिरियां बशकल खां पुछाणो कजे। अगरि जे इहा ॻाल्हि आहे त पोइ हली था नोड़ ॻीचीअ में विझूं बख़्शल जे, ऐं समूरी ख़बर पइजी वेंदी त गद्दार केरु आहे ऐं असां सां गद्दारी केरु थो करे। मूसा, तुंहिंजी ॻाल्हियुनि मां लॻे थो त तो सभिनी खे मरण जे लाइ छॾे ॾिनो आहे। छा कयां मीरा? मां छा कयां?
तूं ई ॿुधाए मूंखे त मां छा कयां जॾहिं इहो बहावल मुंहिंजे सम्झण जो ई न आहे त पोइ मां पंहिंजो मथो तक न फाड़ींदुसि न। मूंसां तूं चाचा बहावल खे खणी न सम्झा, तूं रुगो दरिया खान वारनि खे थोरो थधो कर त हू पंहिंजी कावड़ झकी कर। ॿई बेअकुल आहिनि, न दरिया खान पोइते हटंदो न इहो बहावल बेअकुल पंहिंजे ज़िद तां लहंदो। हाणे जेसीं ताईं ॿई ॼणा हिक ॿिए जो खून न कंदा न इहे कोन मुड़ंदा। इन जो मतिलब त तूं खून थियण जो इंतज़ार पियो कर त जीअं दोस्त मरनि उन खां पोइ तूं ॻाल्हियूं करणु शुरू कर। हिकु ॻाल्हि त ॿुधंदी न, मूंखे त तूं सम्झाई थो, पर इहो मसइलो जॾहिं तुंहिंजे करे खड़ो थियो आहे त पोइ तूं दरिया खान वटि छो नथो वञी? छो नथो वञी उनखे सम्झाई त बहावल मुंहिंजो सहुरो आहे, वञी गिड़गिड़ाईंसि न त हिन ज़िद तां लह। मूंसां मां पहिरियों ई दरिया खान जो मयारी आहे। दरिया खान मुंहिंजे करे ई मुसीबत में आहे। हिकु त मां उनजी का मदद बि नथो करे सघां, हाणे जेकॾहिं मां उनखे रोकियां त कीअं रोकियां? पोइ माठ करे वञी पंहिंजे घर वेहाणो सेरांदी करे सुम्ही पओ। जेको थिए थो न उनखे थियणु ॾे। केरु मरे थो केरु बचे थो, आख़िर जो तॾहिं ते वञी उज़र खाई कजांइ। ठीकु आहे न? मां हाणे हलां थो। हिनजी टून बि मटिजी वई आहे। मूंसां हाणे वो मूंसां न आहे। मां तो बस संगत लाइ दुआ करे सघां। जेसे ताईं ॿुधाईंदो कोन तव्हां सां ॿिया केरु आहे, तेतर तव्हां मां हथ कोन कढंदासीं। तव्हां सां असांजी का बि दुश्मनी न आहे। हक़ीक़त ॿुधायो, मां तव्हांखे आज़ादु कंदुसि। दरिया खान हुयो। या त मूंखे ख़बर आहे तव्हां दरिया खान जी चिपकार ते हिते पहुता हो। इहो ॿुधायो ॿियो केरु हो तव्हां सां? असां ॿिनि खां सवा ॿियो केरु बि न हुयो। जेतिरो तव्हां ॿई कूड़ ॻाल्हाईंदो न ओतिरा पातर खाईंदो। तव्हांजी भलाई इन में आहे त सभु सची ॿुधायो। जेकॾहिं असांजी ज़ुबान ते एतबार न अथव त पोइ भली असांखे मारे छॾियो। बाक़ी तव्हां छा था सम्झो तव्हांखे तव्हां ज़िंदा छॾींदासीं? वक़्तनि जो बि छा कजे? चाचा साईं, मां त चवां थो त वॾी खॾ खणी हिननि ॿिन्हिनि खे उते पूरे छॾियो, हिन जो लाश बि उन्हनि खे हथ न अचे। सलाह सुठी आहे। जेको बि दरिया खान जी मदद कंदो उन सां ईअं ई कंदासीं। बचुल, ओ बचुल, बचुल, अरे हाले 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 सकड़ी अच। छाए मुआ लीमो तो कोने न घर में। न हीर मां तुझे ले मोबाइल आंदी है। मुआ या पांजी फोन पाण वठ रख, मुखे कान थी खपे। दे त खबर भला अञा लीमे तो खां इन बारे में पुछणो ना है कयो। दे त खबर तू लीमे के चयो छाए? मूली में के इहो ई चयो आ त मोबाइल ते मां तुंहिंजी घरवारी सां कचहरी कंदो आ। हिकिड़ी मोबाइल बचुल वटा, ॿी मोबाइल मूं वटा। दिल खोले रात जो कचहरियूं कंदा आहियूं। मां भी चवां त मोह मुझे मथा छो छितो थी पयो आ? अचे वठ वठ। न न मुखे न खपे मोबाइल। वञ ता निकुर, लीमो अची वेंदो त मुसीबत कंदो। केड़ी मुसीबत थींदी? मां सिधो चवंदो त बचुल खे मां चार्जिंग लाइ ॾियण आयो आं। हो चवंदो न त तो वटि लाइट न आहे जो हिते चार्ज रखण आयो आं। बहानो आहे न, चवंदा त मुंहिंजी कुंडी कटिजी वई आहे, तव्हांजी कुंडी हले पई थी। वठ न न मां मोबाइल कोन वठंदसि। वठ, मां चवां थो मां ॿाहिरि वञी लीमे खे भड़काईंदो सां, पादर खाराईंदो सां। दरिया खान हर चकर तव्हां मूंसां नाइंसाफ़ी कंदा था अचो। जॾहिं तव्हांजो मूं ते यकीन न आहे त मूंखे ॿुधाए छॾियो त मां तव्हांजी उताक ते कोन ईंदुसि। बख्शल उहा त बाज़ जी ॻाल्हि आहे, पर तो जेकी असां सां गद्दारी कई आहे न उनजो हिसाब किताब केरु ॾींदो? तूं कहिड़ी गद्दारी जी ॻाल्हि पियो करीं? ही इज्जत सां कोन मञींदो जेसीं ताईं असां हिनजी पुठीअ तां खल नथा लाहियूं। अॼुकल्ह अहमद ऐं अमीर वक़्त सां मिलंदे ॾिठो आहे, छा इहो कूड़ आहे? हा उस्ताद हा, मां वक़्त सां मिलियो हुउसि ऐं वक़्त जो भरोसो हासिल करे सिंधू जे बारे में पुछा पियो कयां, पर वक़्त मूं मथां भरोसो कोन कयो। कूड़ थो ॻाल्हाई, पंहिंजी असलियत लिकाए असांखे तूं बेवकूफ़ थो बणाई।
दरिया खान असुल हकीकत इहा ई आहे जेकॾहिं तुंहिंजो मुंहुं मथां भरोसो न आहे न त पोइ तूं मूंखे मारे छॾ भली। बख्शल मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त वक़्त सां तुंहिंजो वास्तो कॾहिं खां वठी आहे? बख्शल इहा ॻाल्हि तूं क़बूल करी थो? दरिया खान वक़्त सां कुझु टाइम थियो आहे, हुन सां गॾु थियो आहियां, पर इहो तूं न सोच त मां तोसां का गदारी कंदुसि। असांजे दुश्मननि सां गॾियो थो वती ऐं चवीं थो त मां तव्हां सां गद्दारी नथो कयां। हाणे ॿुधायो त हिन जो छा कजे? वॾा ही मां छा पियो ॾिसां? ही ड्रामो आहे या नवाब खान सच में असांखे कूड़ो केस कराए अंदरि करायो आहे? असांखे इहा ख़बर राति जो पवंदी जॾहिं न इहो नवाब खान असां सां मिलण लाइ हिते ईंदो। वॾा तूं ख़तरनाक रांदि पियो खेॾी, पर जेको बि क़दम खणजां सोचे सम्झी खणजां। सच तो चई ज़ोहेब, सच तो चई। न मूंखे नवाब खान जे मथां भरोसो आहे, न ही वरी इन सूबेदार जे मथां भरोसो आहे। जॾहिं न पुलिस ऐं वॾेरो पाण में ठही दोस्त थी वेंदा आहिनि, तॾहिं चोर खे चवंदा आहिनि त वञ हिन घर में चोरी कर, ऐं घर धड़ीअ खे चवंदा आहिनि त उथ घर में चोर दाख़िल थियो अथई चोरी करण जे लाइ। वॾा तो पोइ हिननि माण्हुनि सां हथ मिलाए ग़लती त न आहे कई? जेसि ताईं असां हिननि माण्हुनि जे वेझो न पहुतासीं असांखे पोइ उन्हनि जी नीयत जी ख़बर कीअं पवंदी? असां आहियूं सादा ऐं साफ़ माण्हू, ऐं ॿिया माण्हू दिलनि में बुग़्ज़ खणी था वञनि। उन्हनि जे वेझो वञणो पवंदो। जॾहिं न वेझो वेंदासीं उन्हनि सां मिलंदासीं पोइ ख़बर पवंदी त केरु दुश्मन आहे केरु दोस्त आहे, या वरी केरु दोस्त जे रूप में लिखियल दुश्मन आहे। अड़े तॾहिं त मां चवंदो आहियां सजण कोई कोई दुश्मन हर कोई। चाचा हिननि जे वञण खां पोइ असांजे घर में केॾो न सुकून अची वियो। हा हा छोकिरी, वॾो सुकून आहे। चाचा तूं पंहिंजो सुकून बर्बाद करण लाइ हिन खे हिते छो घुरायो? ना मां मूंखे कहिड़े नांग खाधो जो मां हुननि खे घुराईंदुसि? 2 ॾींहंनि लाइ महिमान थी आया, 2-3 साल रही पिया। जॾहिं बि हुननि खे वञण जो चवां दादी चवंदी त घर में मुंहिंजो बि हिसो आहे। चाचा जेकॾहिं तूं पहिरीं मूंसा खे चवीं आ त हिननि खे हितां भॼाए कढे आ। छोकिरी शादीअ खां पोइ 4 रातियूं मूंसां घर में आयो आहे, न त सॼी ज़िंदगी मूंसां घर खां ॿाहिरि गुज़ारी आहे। हा चाचा मां पाण ई इहो ॿुधंदी अचां पई त मूंसा जी अधु ज़िंदगी जेल में गुज़री आहे। हाणे कुझु फॾनि खां हटी वियो आहे, पर तूं अञा बि कोशिश कंदीअ न त मुकमल फॾा फसाद छॾे ॾींदो। चाचा मां त खणी मूंसा खे चवंदसि, पर जेसि ताईं मूंसा पाण न सोचींदो ही घर न हलंदो। पहिरियां खां त घणो बदिलजी वियो आहे। ख़ुदा कंदो अॻिते बि हिननि चोरनि चकारनि खां परे रहंदो। हा चाचा मां बि मूंसा मां इहा ई उम्मीद लॻाए वेठी आहियां त हू हाणे चोरियूं छॾे घर जी ज़िम्मेवारी संभाले। दरिया खान तोसां गद्दारी ॿिए तरफ़ खां थी आहे ऐं इहो इल्ज़ाम मूं मथां थो हणी। पहिरियां ॿिए तरफ़ खां तूं जांच कर। बख्शर की ॻाल्हि ॿुध, मां तुंहिंजी चङी तरह जांच कंदुसि। जे तुंहिंजे खिलाफ़ मूंखे थोरो बि सबूत मिलियो न मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। दरिया खान जेकॾहिं मां गद्दार निकिरां न त तूं मूंखे सिधियूं सीने में गोलियूं हणिजां। बख्शल पहिरियों त हितां निकिरण जी कोशिश कर, हितां पेर ड्राए। थोरो बि जे तुंहिंजो ॾोह हूंदो न त बख्श न कंदोसि। दरिया खान मां इन ई कोशिश में लॻो पियो त तुंहिंजी सौट जो दस पतो लॻाए वठां, पर हाणे तूं मूं में इहा उमेद न रखजां। तुंहिंजी हाणे ज़रूरत नाहे। मां हेतिरो मोहताज न आहियां जो सिंधुअ खे न छॾाए सघां। तूं हाणे निकिरी थो। छा थो सम्झी दरिया खान? ही गद्दार आहे या का ॿियो? जेकॾहिं बख्शल सचियो आहे न त असां सां गद्दारी मूंसा जे तरफ़ां थियल आहे। पोइ ॿुधायो त केरु शींहं जे वात में हथ विझंदो ऐं केरु चवंदो मूंसा खे त तो गद्दारी कई आहे? मेरा खान सोडल सही थो चवे।
जेकॾहिं असां मूंसां खां पुछा कयूं इहा ॻाल्हि मञींदो त गदार मां आहियां। उस्ताद पूरी हक़ीक़त ॼाणण जे लाइ असांखे गुलण खे अगवा करणो पवंदो। असांखे गुलण वटो ई ख़बर पवंदी त असुल मसइलो छा आहे ऐं इहा गदारी असां सां कंहिं कई आहे। छो त सोट सिंधूअ जे ॾस ॾियण वारो गुलण ई हो ऐं गुलण खे मूंसां चयो हो। हाणे असां गुलण खे खणी हिते मालूम कंदासीं त असुल हक़ीक़त आहे छा। मूंखे ख़बर नथी पवे त शेर अली खे नवाब खान लाकब छो करायो आहे। थी सघे थो त नवाब खान जो को शेर अली ॾे पुराणो पलांद रहियल हुजे। जेकॾहिं ईअं हुजे हा त गिरफ़्तारी वारे टाइम ते शेर अली होश विञाए विए हा, पर अहिड़ी त का बि ॻाल्हि न थी। सुबेदार किथे इहो नवाब खान शेर अली सां गॾिजी मुंहिंजे का खड़े त कोन थो खोटे। इन में को बि शक नथो सम्झा सजावल खान, छो त नवाब खान जो वॾे में वॾो हरीफ़ हिते तूं ई आहीं। बसि असां बि आहे त मूंखे ख़बर आहे त मां नवाब खान जी ज़िंदगीअ जो कंडो बंदि थी चुको आहियां। जेसीं ताईं नवाब खान हिन कंडे खे कढी ॿाहिरि नथो कुझु करे तेसि ताईं नवाब खान खे आराम कोन ईंदो। इहा त मूंखे बि ख़बर आहे, इहो कंडो एतिरो सवलाई सां निकिरंदो कोन जेसीं ताईं नवाब खान जे दिलि में सोराख़ न थिए। असां साहब जेकॾहिं नवाब खान ऐं शेर अली पाण में मिली विया आहिनि त पक ॼाण त इहा हिननि ॿिन्ही जी का चाल आहे। पर जेकॾहिं हू मूंसां का गेम खेॾणु चाहिनि था त नवाब खान तोसां बि ज़रूरु मिलंदो साल ऐं तोसां मिली जेका पोइ हू सलाह तोसां कंदो उन सलाह खां आगाह करणु मूंखे पोइ तुंहिंजो कमु आहे। जेकॾहिं का चाल हूंदी न पहिरीं मां तव्हांखे होशियारु करे छॾींदुसि, पर पोइ बि तव्हां पंहिंजी पूरी तयारी करे छॾियो। असद साहब मां तयारु आहियां। जेका कुझु बि मूं ख़िलाफ़ खिचड़ी पचाए रहिया आहिनि उन जी थोरी बाफ़त मां बि सिंधी इहो ॼाणे सघां त उन मां बुग़्ज़ जी कहिड़ी बदबू थींदी आहे। तव्हां मूंखे वक़्त सां ॾिठो हुयो, तव्हां मूंखां इहो पुछा कयो त छो बीठो हुअसि ऐं छाजे लाइ बीठो हुअसि। मुश्किल तुंहिंजी गदार जे करे असां सभु मुसीबत में अची विया आहियूं। गद्दार केरु आहे ऐं तव्हांखे मुसीबत में विझण वारो केरु आहे इहा तव्हांखे जल्द ख़बर पइजी वेंदी। बख्शल तूं पंहिंजी गद्दारी जो इल्ज़ाम कंहिं ॿिए मथां हणी पंहिंजी जान नथो छॾाए सघीं। अहमद मां गद्दार न आहियां, तव्हां जूं अखियूं पूरियल आहिनि। असां पूरे लखियुनि सां तोखे वक़्त सां मिलंदे ॾिठो आहे त बि नथो मञी। तव्हां हिकु चकर वक़्त सां मिलंदे ॾिठो आहे, मां त अलाए केतिरा चकर वक़्त सां मिली चुको आहियां। तो सिर्फ़ दरिया खान सां गदारी न कई, पहिरियां बि मीर सां गदारी करे चुको आहीं। जॾहिं तव्हां सां गद्दारी कया न पोइ गद्दारी जो इल्ज़ाम मूं मथां हणिजो। वॾा आया आहिनि गद्दार सम्झण वारा। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त दरिया खान इन गद्दार खे छो छॾे ॾिनो। दरिया खान सां कूड़ा कसम खणी जान छॾाए वियो हूंदो पंहिंजी। शेर अली सूबेदार सां तां वंगार पाइण लाइ तयारु आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए त तूं पंहिंजे मक़सद में कामयाब थींदे या न। नवाब खान ॿार सम्झो अथई छा? कमु करे तंहिंखां पोइ वापसि ईंदुसि न त ईंदुसि ई न। नवाब खान पहिरीं मूंखे तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा करण वारा आहियो, पोइ मां शेर अली खे ॿाहिरि कढो। सूबेदार हिकिड़ो नंढड़ो कमु आहे, उहो करे पोइ वापसि ईंदुसि। ऐं हा हुन कम जे लाइ मुंहिंजे नमरा खे बि तोखे आज़ादु करणो पवंदो। असद साहब तव्हां बेफ़िक्र थी जेको बि कमु कंदासीं उन जो तव्हां ते असरु कोन पवंदो, न कोई तव्हां ते चंडा पवंदो। नवाब खान कहिड़ी गारंटी आहे शेर अली कमु करण खां पोइ वापसि लाक में ईंदो, ऐं जेकॾहिं हीउ वापसि लाक में न आयो पोइ मुंहिंजी नौकिरी ते तेल थी वेंदी न। असद साहब शेर अली जी गारंटी तोखे मां थो ॾियां। सूबेदार साहब मूं मथां यकीन कर, शेर अली कॾहिं बि तोसां धोखो न कंदो। इन कम लाइ मूंखे अॼो की राति सोचण लाइ ॾियो। मां पंहिंजे अमले सां ॻाल्हायां, उन्हनि खे एतमाद में वठी उन खां पोइ इहो कमु कंदासीं। जेकॾहिं उन्हनि मां कंहिं वात खोलियो त मुंहिंजे लाइ मसइलो थी वेंदो। असद साहब तूं पंहिंजे अमले जो वात पैसनि सां बंदि कर,
जेके पैसा घुर्जनी तोखे मां ॾींदुसि। नवाब खान, मां उन्हनि जो वादो त पैसनि सां बंदि कंदुसि, पर उन्हनि सभिनी खे एतमाद में वठणु ज़रूरी आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।